कहावत चवनि था कि हिकु हिकु रतन वैल्यूबल आहे। छो जे अगरि वैल्यूबल रतन न हूंदा त कोटनि में कोई तव्हां कीअं हूंदा। जेके दुनिया अपनाइण लाइ तड़पे थी उन्हनि मूंखे पंहिंजो ठातो आहे। जेके दुनिया अपनाइण लाइ तड़पे थी उन्हनि असांखे पंहिंजो ठातो आहे। हिकु सेकेंड जे दर्शन जे लाइ दुनिया तड़पदी आहे न। तव्हां त ॿार ठही विया आहियो त केतिरो नशो हुजणो खपे असांखे, केतिरी ख़ुशी हुजणी खपे। सदा मन ख़ुशी सां नचंदो रहे। इहा आहे सदा असांजो मन ख़ुशी सां नचंदो रहंदो आहे। बाबा चवंदा आहिनि न, तन सां न मन सां नचो। तन सां बि नचो भले, लेकिन असांखे सदा ई मन सां नचिणो आहे। मन सां कीअं नची सघंदासीं? जॾहिं असांखे छा प्राप्त थियो आहे, सभिनि खां सुठो त असांखे केरु प्राप्त थियो आहे। अगरि तव्हां इहे ई सॼो ॾींहुं वीचार करो न त तव्हां सदा ई ख़ुशी में रहंदा। एॾी ऊची ते ऊची प्राप्ति थी आहे असांखे, एॾी ऊची ते ऊची सम्झ असांजी ॿुधी में अची वई आहे त हिनखे यादि करे सदा मन सां नचंदा रहो। वर्तमान समय जी ख़ुशी जो नचणु भविष्य चित्र में बि ॾेखारियो अथनि कि कृष्ण खे सदैव डांस जे पोज में ॾेखारींदा आहिनि। त हिकु कृष्ण थोरी थो नचे, है न, ॿियो बि त नचनि था न। त असां बि सदा ख़ुशी में नचंदा रहूं त हाणे बि असां बाप दादा सां गॾु सदा नचंदासीं। कृष्ण जा चरित्र न ॻायल आहिनि, उहे बाप दादा जा चरित्र आहिनि। ॾेखारियो कृष्ण अथनि, लेकिन असल में उहा शिव बाबा जी मुरली आहे, जंहिंखे ॿुधी करे असां ज्ञान जी गोपिका आहियूं। जे ज्ञान जी मुरली ॿुधी करे असां गोपिका आहियूं, पंहिंजी सुध मुध ॿुधी भुलिजी करे सदा मन सां डांस कंदा रहूं। त असां शिव बाबा सां सदा डांस कंदा रहूं। इन जो यादगार कृष्ण खे डांस जे पोज में ॾेखारियो अथनि। जीअं बाप जहिड़ो बाप जीअं कोई नई, वैसे जीअं बाप जहिड़ो कोई न आहे, उअं ई असांजे भाग्य जहिड़ो कोई भाग्यशाली न आहे। शिव बाप जहिड़ो कोई आहे? कोई आहे अहिड़ी आत्मा जो सदैव एवर पावन रहंदी हुजे? त उन्हनि जहिड़ो भाग्यशाली जीअं बाबा जहिड़ो कोई न आहे, असां जहिड़ो भाग्यशाली कोई न आहे। अच्छा, जो न पहुची सघिया आहिनि, कल्ह बाबा असांखे ॿुधाइनि पिया न कि बाबा अफ्रीका जी पार्टी सां ॻाल्हाइनि पिया। त अफ्रीका वारनि सां बाबा चवनि था कि जेका न पहुची पाया आहिनि न मधुबन में, उन्हनि खे बि ॾाढी यादि ॾिजो। बाप दादा जो स्नेह अवश्य समीप लाहींदो आहे। अमृत वेले उठी बाप सां रोह रियान करो त सभु परिस्थितियुनि जो हल स्पष्ट ॾेखारे मिलंदो। अमृत वेलो उथंदे ई बाबा खे मन जी ॻाल्हियूं ॿुधाइणियूं खपनि। अमृत वेलो न बाबा सां रोह रियान कंदा कयो। अगरि तव्हांजो मन भारी आहे, कोई परिस्थिति आहे, कोई मन में ॻाल्हि आहे, त पहिरियों बाबा सां रोह रियान करो त सभु परिस्थितियुनि जो हल स्पष्ट नज़र अची वेंदो। कोई बि ॻाल्हि हुजे, हुन जो रिस्पॉन्ड रोह रियान में असांखे अवश्य मिली वेंदो। मधुबन वरदान भूमि में विशेष ये वरदान वठी करे वञिजो, ॿियो बि लिफ्ट मिली वेंदी। अगरि तव्हां मधुबन में विया आहियो त मधुबन में बि जॾहिं असां अमृत वेलो कंदासीं, जो उहो उते अनुभव कंदा आहियूं, वापसि घर अची बि करो। अगरि न बि विया आहियो त घर गृहस्थी में बि वेही करे अमृत वेलो उथी करे बाबा सां रोह रियान करो। न त बाबा चवनि था मधुबन वरदान भूमि सां विशेष ये वरदान वठी करे वञो त ॿियो बि लिफ्ट मिली वेंदी। जॾहिं बाप वेठा आहिनि बोझ उठाइण जे लाइ, त ख़ुदि छो उठाईंदा? चेक करो, अञा बि तव्हांखे कोई बोझ आहे छा? अगरि कोई बोझ आहे त हाणे बाबा खे ॾेई छॾो, न त
कल्ह सुबुह जो उथी करे अमृत वेलो। वैसे त बाबा असांजी सदा ई ॿुधंदा आहिनि, लेकिन अगरि तव्हां सोचो था न शांति सां वेही करे ॻाल्हाईंदमि ईअं, त उथी करे रोज़ु अमृत वेलो या समय कॾहिं बि पहिरियों पंहिंजो बोझ सॼो बाबा खे ॾियणो आहे। एॾो वॾो बाबा हाणे असांजो बोझ खणणु आयो आहे। इहे त संगम युग आहे न, जॾहिं असां हिकदमि जीअं माण्हू छुटी मल्हाइण वेंदा आहिनि न, हाणे ॾिसो छुटियुनि जा समय हलनि था, सभु पंहिंजो सभु ड्यूटी छॾे करे माण्हू घुमणु वेंदा आहिनि, बोझ फ्री थी करे, रिलैक्स थी करे थोरा ॾींहं ॿियो किथे वेंदा आहिनि घुमणु न, हेॾा ॾींहं बोझ खणंदा आहिनि, पोइ विच में छुटियूं मल्हाइण वेंदा आहिनि। त हीअ संगम युग न असांजी छुटी जो ॾींहुं थो वञे। हाणे असांखे सिर्फ़ु छा करिणो आहे, सिर्फ़ु बाबा खे ॿुधाइणो, नंढो ॿारु ठहिण जो युग आहे। सतयुग में भले असांखे कुझु बोझ न हूंदो त बि पाठ त वॼाईंदासीं न, त आत्मा जी डिग्री त कम थींदी न। हीअ संगम युग न छुटी मल्हाइण जो ॾींहुं आहे। हिन समय सिर्फ़ु असांखे छा करिणो, नंढो ॿारु ठही वञिणो। बाबा ईअं थी वियो, बाबा ईअं थी वियो, बाबा ईअं थी वियो, हर ॻाल्हि तव्हां करे ॾिसो। बाबा चवनि था जॾहिं बाप वेठा आहिनि त बोझ उठाइण लाइ, त तव्हां छो था उठायो, जेतिरो हल्को थींदो ओतिरो मथे उड़ंदो। बाबा बाबा बाबा, भले शरीर में बि कुझु थिए न, बाबा तव्हांजे शरीर में ईअं थो थिए, त सदा उड़ंदा रहंदव। अनुभव कंदव कि जीअं हल्को ठहिण सां ऊची स्टेज थी वेंदी आहे न, बाप खे ॼाणे वरितो या पाए वरितो, इन खां वॾो भाग्य त न थी सघंदो आहे न। घर वेठे बाप मिली वियो, बाप ई अची करे जगाई न, ॿार उठो, देश कोई बि हुजे, लेकिन स्थिति सदा बाप सां गॾु रहण जी आहे। बाबा विदेश वारनि सां चवनि था कि देश कहिड़ो बि हुजे, है न, असां रहूं त हिन सृष्टि ते ई था, है न, देश कहिड़ो बि हुजे, भले बाबा परमधाम में रहंदा आहिनि, बाबा भारत में ई न आहिनि, लेकिन बाबा जी किरनियूं त पूरे विश्व में फैलंदियूं आहिनि न। लेकिन असां विदेश में बि बाबा खे यादि कंदासीं त असांखे ईअं ई अनुभव थींदो जीअं बाबा मूंसां गॾु आहे। त बाबा चवनि था देश कहिड़ो बि हुजे, लेकिन बाप सां गॾु रहण जो नज़दीक सां नज़दीक आहे। बाप सां गॾु रहण वारा बाबा जे हमेशह नज़दीक आहिनि। हिते बाबा तॾहिं त चई न, आत्मा सम्झी करे यादि कयो। आत्मा सम्झी करे यादि कंदासीं त शरीर किथे बि हुजे हुन सां कोई फ़र्क़ु थोरी थो पए। असां सदा ईअं सोचंदासीं कि मां बाप जे नज़दीक आहियां। कुमारियूं निर्बंधन आहिनि, कंहिं लाइ, सेवा जे लाइ। ड्रामा में इहो बि लिफ्ट आहे, हिन लिफ्ट जो लाभ वठिणो खपे। जेतिरो जेतिरो पंहिंजो समय सेवा में लॻाईंदव त लौकिक सर्विस जो बि सहयोग मिलंदो, बंधन न थींदो। त हाणे बाबा चवनि था, वैसे त बाबा कुमारियुनि जे लाइ चवनि था, लेकिन अॼुकल्ह त भई सभी, तव्हां सभु बि त तव्हांजा बि सभु फ्री थी विया हूंदव ॿारनि सां न। त हाणे जेतिरो पंहिंजे टाइम अगरि असां बाबा जी सर्विस में लॻायूं, बाबा जेको ॿुधाइनि था उन पुरुषार्थ में लॻायूं, त जेका रहस्य या बंधन आहिनि उन्हनि सां बि छुटिजी वेंदासीं। ऐं जेको बि अगरि गृहस्थी जो बि कोई कमु आहे त उनखे सेवा सम्झी करे करो, उन में बि बाबा जी श्रेष्ठ मत यूज़ करे करो त तव्हांखे अनुभव थींदो। कुमारियूं बाप खे अति प्रिय हूंदियूं, छो जी जीअं बाप निर्बंधन आहे न, ईअं कुमारियूं बि निर्बंधन आहिनि। कुमारियुनि खे कोई बोझ न हूंदो आहे न बुद्धि में। हिते त माण्हू केॾो सारो बोझ आहे, पहिरों पढ़ाई जो बोझ, पोइ जॉब जो, पोइ शादी खां पोइ केॾा सारा बोझ आहिनि। भले आहे 2-3 माण्हुनि जो, लेकिन त बि माण्हुनि खे ज़िम्मेवारी त थी वेंदी आहे न, रिस्पॉन्सिबिलिटी अची वेंदी आहे।
लेकिन बाबा त उहो बि चवंदा न, सम्झो तव्हां घर गृहस्थी में बि आहियो, ॿार बि अथव, त बि बाबा त असांखे ऑफर था करनि कि तव्हां बि त ब्रह्मा कुमारी चईंदा आहियो न। हीअं थोरी कंहिंखे चईंदा आहियो कि असां अदर कुमार कुमारियूं आहियूं, तव्हां चईंदा न असां ब्रह्मा कुमारी आहियूं। त बाबा चईंदा आहिनि ख़ुदि खे कुमार कुमारी सम्झो न, जीअं भाउ भेण जी बि सम्झो कुमारी बि आहे, त बि ॿियो कोई बंधन न आहे, ॿियो कोई बोझ न आहे। लेकिन घर गृहस्थी में रही करे बि अगरि सेवा करनि था, या चलो सेंटर ते बि कंदा, त सेंटर वारे भाउ भेणनि जी त सेवा करणी पवंदी न, उन्हनि खे ज्ञान ॿुधाइणु, सेंटर जी सफ़ाई, भोग आदि ठाहिणु करणु, प्रोग्राम करणु न। त तव्हां बि सम्झो मां ब्रह्म कुमारी आहियां, ऐं इहे मुंहिंजा जिज्ञासू आहिनि, मूंखे इन्हनि खे भले मुख सां नथा ॿुधनि, तव्हां मन सां जेको बि घर में उन्हनि खे रोटी पाणी ॾियो था, साफ़ सफ़ाई करो था, बाबा जी यादि में करो, त बाबा त सही चईंदा आहिनि अन्न जो मन ते असरु पवंदो आहे। कम से कम अगरि तव्हांजे घर में कोई ज्ञान न ॿुधो, लेकिन बाबा जी यादि में उन्हनि खे रोटी ठाहे ॾींदव, पाणी भरंदव, साफ़ सफ़ाई कंदव, त तव्हांजे घर जा वाइब्रेशन त शुद्ध थी वेंदा न। तव्हांजे घर में दुनिया वारनि माण्हुनि वांगुरु लड़ाई झगड़ो, तू मैं टेंशन वारो माहौल त ख़तमु थी वेंदो न। अन्न जो मन ते असरु पवंदो। असां बाबा जी यादि में रही करे अन्न ठाहियूं त उहो खाईंदा, त कम से कम उन्हनि जो मन त शुद्ध थी वेंदो न, भले ज्ञान न ॿुधनि, लेकिन मन जा वीचार, बुद्धि, संस्कार त सुधरी वेंदा न। त ॾिसो, सर्विस करणु चाहियो त ॾाढी सर्विस आहे, सिर्फ़ु असांखे अंदरि संकल्प हुजिणो खपे कि हा मूंखे करिणो आहे। त बाबा चवनि था कुमारी अर्थात निर्बंध, त छो जो बाप समान थी वई, बाबा जीअं निर्बंधन आहे, बाबा खे कोई बंधन आहे, त ईअं ई कुमारी अर्थात निर्बंधन, बाप समान थी वई न। अच्छा, बाबा ॿिए देश वारनि सां ॻाल्हाइनि था, ट्रिनिडाड गयाना जे लाइ बाबा चवनि था वरदानी भूमि में अची करे, गयाना वारे ॿारनि सां ॻाल्हाए करे बाबा चवनि था वरदानी भूमि में अची करे अनेक वरदाननि सां स्वयं खे संपन्न ठाहियो। मधुबन आहे ई कमाई सां झोली भरण जो स्थान। मधुबन छा आहे, जिते असां कमाई करे करे पंहिंजी झोली भरे सघंदा आहियूं। मधुबन अचणु अर्थात पंहिंजे खे वर्तमान ऐं भविष्य जे अधिकारी ठहिण जो स्टैम्प लॻाइणु। मधुबन में हिकु बार ज़रूरु वञिणो खपे। जेका बि बाबा जो ज्ञान ॿुधंदा आहिनि न, बंधन आहे कोई ॻाल्हि आहे, उहो ॿी ॻाल्हि आहे, लेकिन अगरि वञी सघो था त हिकु बार ज़रूरु वञिणो खपे। छो जी मधुबन में वञणु अर्थात असांजे हाणे जे पाठ ऐं भविष्य जे पाठ में जो बि असां पाठ ॿुधाईंदासीं उन जे अधिकारी ठहिण जी स्टैम्प लॻी वेंदी आहे। अधिकारी ठहिण जो साधन आहे मधुबन में वञणु। माया जी अधीनता खे छॾिणो आहे त अधिकारी आयो ई। माया जी अधीनता खे छॾिणो आहे त अधिकारी आयो ई। अच्छा, हाणे कन्नड़ा वारे ॿारनि सां बाबा ॻाल्हाइनि था। कन्नड़ा में केतिरा रतन निकिता आहिनि। क्वालिटी न आहे, क्वांटिटी न आहे, त क्वालिटी त आहे। मतिलबु ज़्यादा ॿार न निकिता हुयो हुन समय, लेकिन क्वालिटी सुठी निकिती हुई। जॾहिं हिकु दीपक सां दीपमाला थी वेंदी आहे न, हिकु दीपक सां दीपमाला थी वेंदी आहे, त हिक सां एतिरा सभु ठहिया। हिन करे हिकु हिकु खे सम्झाइणो खपे कि मुंहिंजो हिक खे अनेकनि खे संदेश ॾेई करे माला तयारु करणी है न। जीअं तव्हां बि तयारु थियो, कंहिं तव्हांखे जगायो। हाणे कोशिशि करो तव्हां द्वारा केतिरा जॻिया आहिनि। बाबा चवनि था तव्हां बि पंहिंजी माला ठाहियो। सिर्फ़ु ईअं न सोचो असां कंहिंखे ज्ञान ॾियूं त ई माला ठहींदी।
अगरि तव्हां बाबा खे यादि कंदव, संकल्प कंदव कि विश्व जी सर्व आत्मायूं जगी वञनि, सभी आत्माउनि खे बाबा जो संदेश मिले, सभी आत्मायूं बाप जा ठही वञनि, त असांजो अगरि सोचो त असां सॼे ॾींहं में 10-15 बार ई संकल्प कयो, कोई न कोई आत्मा जगी वई, हुनखे कंहिं न कंहिं द्वारा बाप जो परिचय मिली वियो, त उहो तव्हांजे माला जो दाणो ठही वेंदो। त इहे मनसा सां बि असां ॾाढी सेवा करे सघंदा आहियूं, वाचा सां बि करे सघंदा आहियूं, कर्मणा सां। अगरि असांजे कर्मनि खे ॾिसी करे माण्हुनि जी बुद्धि खुली वई त इहे उहो बि तव्हांजी माला में अची वेंदो। त बाबा चवनि था, ॾिसो हाणे अगरि हिकु हिकु ॿार सम्झे, पूरे विश्व में जेतिरा बाबा जा ॿार आहिनि, अगरि असां सभु सम्झूं कि अॼु मूंखे कंहिं आत्मा खे जगाइणो आहे, चाहे तव्हांजे संबंध संपर्क में अचे, चाहे तव्हां टीवी ॾिसंदा आहियो, सीरियल ॾिसंदा आहियो, न्यूज़ ॾिसंदा आहियो, जाते बि ॾिसो या संकल्प करो कि अॼु मां बाबा खे यादि थी करां, हिन पूरे विश्व मां कोई न कोई आत्मा मुंहिंजी यादि जी शक्ति सां हुनजी बुद्धि खुलिजे थी, खुली वई। त सोचो असां एॾा बाबा जा त लख ॿार, उन खां बि ज़्यादा त थी विया हूंदा, सभु अगरि सोचनि, पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी वठनि, त रोज़ु हिकु आत्मा जगी वेंदी, एॾा रोज़ु सभिनि द्वारा ॿियूं लख आत्मायूं जगी वेंदियूं, उन खां बि जास्ती। त हिक खे अनेकनि खे संदेश ॾेई करे माला तयारु करणी, जो बि संपर्क में अचे उन्हनि खे बाप जो परिचय ॾींदा हलो, त कोई न कोई निकिरी वेंदो। कम से कम अगरि ज्ञान में न हलंदो त अंत में न उहो तव्हांखे उलाना न ॾींदो। हाणे भले ई उहो तव्हांजी मज़ाक उड़ाए या कुझु बि चए, तव्हांखे उल्टो सुल्टो चए, कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कॾहिं असां कंहिंखे कुझु सम्झाईंदा आहियूं त उन समय त माण्हू असांखे उल्टो सुल्टो चईंदा आहिनि, पोइ जॾहिं उन्हनि सां गॾु कोई अहिड़ी परिस्थिति थींदी आहे त उहो सोचंदा आहिनि, अरे फलानो मूंखे चईं लेकिन मां उनजी मज़ाक उड़ाई, त अंत में असांखे इहो उलाना न मिलंदो। हिन करे जो बि असांजे संपर्क में अचे थो न, उन्हनि खे बाप जो परिचय ॾींदा हलो, कीअं बि करे आत्मा परमात्मा जो परिचय असांखे सभिनि खे ॾियणो ई आहे। तव्हां वीचार कंदव त बाबा तव्हांखे टच बि कंदा, कीअं ॾियो, लेकिन मन में संकल्प त हुजिणो खपे न, ईअं ई थोरी ॾींदा। हिमत न हारणो आहे कि कोई निकिरंदो ई न आहे, निकिरंदो, कम से कम बीज त बोए छॾो न, बीज बोए छॾो, पोइ रोज़ु रोज़ु कुझु न कुझु ॿुधाईंदा रहो, कॾहिं फल निकिरी ईंदो तव्हांखे पतो बि न लॻंदो। कोई धरनी फल थोड़ी देरी सां ॾींदी आहे, कोई जल्दी ॾींदी आहे। इन करे जाते बि ड्रामा अनुसार तव्हां सेवा जे लाइ निमित आहियो त ज़रूरु कोई रतन आहे, तॾहिं त तव्हां हिते वेठा आहियो, तव्हां पंहिंजे घर में बि वेठा आहियो, रोज़ु मुरली ॿुधो था, पढ़ो था, बाबा खे यादि करो था, त ज़रूरु तव्हां द्वारा न तव्हांजे आसपास वारे माण्हुनि खे कुझु न कुझु प्राप्ति बाबा कराईंदा आहिनि। इहे न सम्झो कि असां छा था करूं, त बाबा ॾिसो, इहे बाबा जी ॻाल्हियूं असांखे ॿुधी में विहारणियूं आहिनि। त कॾहिं माण्हू असांखे कुझु ईअं चई बि छॾंदा आहिनि न, कॾहिं कोई अहिड़ी ॻाल्हि अची बि वेंदी आहे कि असां छा था करूं, लेकिन बाबा चवनि था कि तव्हां जाते बि वेठा आहियो ड्रामा अनुसार, ज़रूरु हुते कोई न कोई रतन आहे, कोई न कोई सेवा थिए थी, तॾहिं तव्हां हुते वेठा आहियो। लक्ष्य पावरफुल रखो कि हाणे असांखे सेवा सां सबूत ॾियणो ई आहे, असांखे लक्ष्य पावरफुल रखिणो आहे कि मूंखे सेवा जो सबूत ॾियणो ई आहे। त महिनत सां सफलता अवश्य मिलंदी, त महिनत सां सफलता अवश्य मिलंदी। लेस्टर हिकु देश आहे लेस्टर, उन वारे ॿारनि सां बाबा ॻाल्हाइनि था, सदा अतींद्रिय सुख में झूमण वारा आहियो, बाप मिलियो, सभु कुझु मिलियो, इन स्मृति सां अतींद्रिय सुख जी अनुभूति
ऑटोमेटिकली थी वेंदी। बाप मिलियो, सभु कुझु मिलियो, हिन स्मृति सां असांखे अतींद्रिय सुख जी अनुभूति ऑटोमेटिकली थी वेंदी। दुख जी अविद्या, दुख जी अविद्या, दुख जो नाम निशान न रहे। त बाबा अॼु असांखे दुख जी अविद्या, दुख जो नाम निशान न रहे, हिन जी युक्ति छा ॿुधाइनि था? सदा अतींद्रिय सुख जे झूले में झूलंदा रहो। सदा सोचो मूंखे केरु मिलियो। त कॾहिं तव्हांखे ॾाढो दुख थिए न, त उन दुख सां ख़तमु करण जी युक्ति। पर असांखे दुख थिए ई छो हाणे? असां सदा ई हिन स्मृति में रहंदासीं कि मां केरु आहियां, मां कंहिंजी आहियां, हाणे मूंखे केरु मिलियो। बाबा सां अगरि असां सदा रोअ रियान कंदा रहंदासीं न, इहे स्मृति में रखंदासीं कि मूंखे हाणे केरु मिलियो, त बाबा चवनि था कि बाप मिलियो, सभु कुझु मिलियो। हिन स्मृति सां अतींद्रिय सुख जी अनुभूति ऑटोमेटिकली थी वेंदी। त दुख खे ख़तमु करण जी, दुख जे नाम निशान खे ख़तमु करण जी तरीक़ो छा आहे? सदा ये यादि रखो कि बाप मिलियो, सभु कुझु मिलियो। जीअं भविष्य में दुख ऐं अशांति जो अज्ञान हूंदो, उहो हाणे बि अनुभव कंदव कि दुख अशांति जी दुनिया ई ॿियो आहे, ही ॿी आहे। असांजे जीवन में दुख शांति वारी, असां हिन दुनिया खां अलॻि आहियूं। जीअं माण्हू वेही दुखी थिए, ॾिसो तव्हां हेॾे समय खां ज्ञान ॿुधो था, लेकिन हाणे जेतिरो दुख माण्हुनि खे कंहिं ॻाल्हि जे लाइ थींदो आहे, तव्हांखे घटि या त न ई थींदो हूंदो, या अगरि थींदो बि हूंदो त परसेंटेज घटि हूंदी, उन रीति दुख न हूंदो आहे असांखे। ये अगरि तव्हां ख़ुदि में परिवर्तन कयो हुजे, जीअं दुनिया वारा टेंशन, दुख, परेशानियुनि में आहिनि, भले तव्हां रोज़ ज्ञान धारण अगरि एतिरो नथा करे सघो, लेकिन त बि रोज़ ॿुधण सां बि न, बाबा खे पहचानण सां, बाबा खे जी ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधण सां, सेंटर वञण सां, ब्राह्मणनि जे ख़ुदि धारणा करे ऐं ॿियनि जी ब्राह्मणनि जे बि संबंध संपर्क में अचण सां न, असांजी आत्मा में शक्ति भरिजंदी वेंदी आहे। अगरि असां ख़ुदि एतिरो योग न लॻाईंदा आहियूं, पुरुषारत न कंदा आहियूं, लेकिन असां सेंटर वेंदा आहियूं, संबंध संपर्क में ईंदा आहियूं, त असां में एतिरी शक्ति अची वेंदी आहे कि असां में थोरो बहुत परिवर्तन थी वेंदो आहे कि असां हाणे दुनिया वारे माण्हुनि जीअं दुखी न थींदा हूंदासीं। अगरि तव्हां ख़ुदि में अनुभव कयो हूंदो त बाबा चवनि था कि ॾिसो, सत्युग में त असांखे दुख अशांति जो ई अविद्या हूंदी। जीअं नंढो ॿारु कीअं, अगरि नंढे ॿार जे साम्हूं कोई परिस्थिति अचे, कोई ॻाल्हि अचे, कोई शरीर छॾे छॾे, त उहो त कीअं मस्ती में रहंदा आहिनि, उन्हनि खे पतो हूंदो इहो छा आहे, छा थो थिए। हुनखे चईंदा आहिनि बसि हा भॻवान वटि विया, हा भई विया पंहिंजे खेल कूद में, पंहिंजे में मस्ती रहंदो। ॿियो ई अगरि उहो ज़्यादा मस्ती करे दुनिया वारा दुखी हुजनि त ॿारनि खे चईंदा आहिनि ॾिसे नथो हेॾी परिस्थिति आई आहे, दुख आयो आहे, हुनखे छा पतो दुख वुख छा थींदो, उहो त पंहिंजे खेल कूद में मस्तु आहिनि। ईअं असांजी स्थिति हुजणी खपे। हाणे भले माण्हुनि जे साम्हूं असां ईअं न रहूं, लेकिन अंदरि हिकदमि शांति, जीअं कोई नई ॻाल्हि आहे ई न। शरीर त आए दिन कोई न कोई छॾे ई थो, परिस्थिति कोई न कोई ॻाल्हि अचे ई थी, सूर बि, बीमारी बि, दुख परेशानी बि कोई न कोई अचे ई थो। नई ॻाल्हि त न आहे भई, दुनिया में नई ॻाल्हि असां थिए था ॿी ॻाल्हि, लेकिन नई ॻाल्हि न आहे त हर ॿिए टे माण्हू सां कुझु न कुझु थिए ई थो। ऐं असांखे त बाबा मिलिया आहिनि, त असांखे हाणे कहिड़ी स्थिति धारण करणी आहे कि दुख ऐं अशांति जी अविद्या थी वञे, अज्ञान, पतो ई न हुजे।
कोई चए फल ईअं थी वियो तव्हांखे दुख थो थिए, चए दुख जी छा ॻाल्हि आहे, हिन में त हिन जो मतिलबु इहो आहे, हिन में दुख छा थियो। अशांति जो बि नाम निशान, अपवित्रता जो बि नाम निशान ख़तमु थी वञे, अज्ञान थी वञे, पतो ई न हुजे अपवित्रता हूंदी छा। त बाबा चवनि था कि हाणे जीअं भविष्य में दुख अशांति जो ज्ञान हूंदो न, उहो हाणे बि अनुभव करो। छो जो 21 जन्मनि जो वर्ष वठणो आहे कि दुख अशांति जी दुनिया ॿी कोई आहे, उहो कलयुगी आहिनि, असां त संगम युगी आत्मायूं आहिनि। वो कलयुगी आहिनि, असां त संगम युगी आत्मा आहियूं। संगम युगी वटि दुख अशांति जो नाम न आहे। दुखी खे ॾिसी करे तरस ईंदो आहे न, लेकिन बाबा चवंदा ॾिसो, असां अगरि दुखी खे ॾिसी तरस खाईंदासीं, ईअं कंदासीं त बि दुख जी फीलिंग ईंदी आहे, लेकिन असांखे हाणे दुख जी फीलिंग ई न अचणी खपे। हा भई कोई दुखी आहे, कोई परेशान आहे, कोई रोए आहे, त हीअं न असां पहिरियों हुन जी फीलिंग फील करो। हाँ भाई ये दुखी परेशान आहे, चलो इनखे ये सुख जी दवाई ॾेई छॾो, ये सुखी आत्मा आहे, हिनखे शक्ति जी दवाई ॾेई छॾो कि ये शक्तिशाली आत्मा आहे, ये शक्तिशाली सुखी आत्मा हर परिस्थिति के पार करे सदा ख़ुशि रहंदी आहे, सुखी रहंदी, ये दवाई ॾेई छॾो बसि। डॉक्टर आहियूं न असां, मास्टर सर्जन आहियूं न, त बाबा चवंदा आहिनि कि संगम युग आहे ही अतीन्द्रिय सुख में रहण जो समय, ये अनुभव सतयुग में बि न थींदो। छो जो हाणे असांखे पतो आहे कि दुख सुख छा आहे, सतयुग में त हूंदो ई सुख। जहिड़ो समय ओड़ो लाभ वठो। सीज़न आहे अतीन्द्रिय सुख पाइण जी, त सीज़न में न पायो त कॾहिं पाईंदा। त हाणे सीज़न कहिड़ी हले थी, अतीन्द्रिय सुख पाइण जी। त ॿियो बाबा असांखे चवनि था कि बाप जी यादि ही झूलो आहे। बाबा जी यादि छा आहे, झूलो आहे। बाबा जी यादि में रही करे हीअं अनुभव करो जीअं मां झूले में झूलां थी, हिन झूले में ई झूलंदा रहो, हिन खां हेठि न अचो। अर्थात बाबा जी यादि में ई सदा रहो, हिन खां हेठि न अचो। लेस्टर खे बि सर्विस में नंबर अॻियां वञिणो खपे। लंडन में लेस्टर जी महिमा बि सुठी आहे। लेस्टर देश जो आहे न, उहो लंडन जे पास में आहे। रहमदिल बि आहे त हमजिन्स खे वधाईंदा वेंदा आहिनि। रहमदिल आहिनि जो हमजिन्स खे वधाईंदा रहंदा आहिनि। कुमार कुमारियूं युग सभु वृद्धि खे पाईंदा था वञनि। रिज़ल्ट सुठी आहे, लेकिन ॿियो बि वधायो। अहिड़ी संख्या वधी वञे जो जाते ॾिसो हुते ब्राह्मण ई ॾेखारे मिले। त भारत में त हाणे थी वियो आहे, कम से कम हर गली में त बाबा जो कोई न कोई ॿारु निकिरी ईंदो आहे न। त हाणे बाबा ईअं सभु निमित लेस्टर आहे, लेकिन बाबा सभिनि खे था चवनि कि हाणे एतिरी वृद्धि करो कि जाते ॾिसो ब्राह्मण ई ब्राह्मण ॾेखारे मिले। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। बाक़ी कल्ह ॿुधासीं। हाणे बाप दादा मॉरिशस जी पार्टी सां ॻाल्हाइनि था। जेका ॿार विदेश में मॉरिशस में रहंदा आहिनि, उन्हनि खे बाबा चवनि था सदा स्वयं बाप द्वारा सर्व प्राप्तियुनि सां संपन्न सम्झंदा आहियो। जीअं बाप सागर आहे, सागर अर्थात संपन्न आत्मा, वैसे ही पंहिंजे खे संपन्न सम्झंदा आहियो। अगरि संपन्न न हूंदा त माया जो वार कंहिं न कंहिं रूप में थींदो रहंदो। संपन्न अर्थात माया जीत आत्मा। संगम युग ते ही माया जी ठहिण जी ॻाल्हि आहे, सतयुग में त न आहे। माया जीत वर्तमान जो टाइटल आहे, उनजो हाणे अनुभव करणो। माया अर्थात असांजी ही कमी कमज़ोरियुनि जे कारण
असां में जो विकार बुराई हूंदा आहिनि, इन जे कारण न कई अहिड़ी परिस्थिती अची वेंदियूं आहिनि। जीअं सम्झो असांखे गुस्सो ईंदो आहे त कोई न कोई माण्हू असांखे गुस्सो ॾियाराइणु अची वेंदो, त उहो माण्हू जी माया जो रूप आयो असांखे गुस्सो। त असांजी कमज़ोरी आहे न, हिन में माया जो थोरी दोष आहे। उहो त ॿियो ई असांखे असांजो टेस्ट वठणु आयो आहे कि हाणे बि असांखे गुस्सो ईंदो आहे, हाणे बि असां चिड़चिड़ कंदा आहियूं, हाणे बि असां जोश में ईंदा आहियूं, रोईंदा आहियूं, ज़िद कंदा आहियूं, चिल्लाईंदा आहियूं, ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा त लोभ, कोई चीज़ असांजे साम्हूं अची वेंदी त हुन समय अगरि असांखे लोभ हूंदो त जीअं उहो चीज़ असांखे टेस्ट वठणु आई आहे, जीअं उहो माया जो रूप आहे न। त जॾहिं पतो आहे उहा ॻाल्हि शरीर खे ठीकु न आहे उहा चीज़, लेकिन असां लोभवश खाई था छॾूं, त इहा माया आहे। असांखे उहा चाहे अंब हुजे या कुझु बि हुजे, लेकिन जो चीज़ असांखे सूट न कंदी आहे, जो चीज़ असांखे न खाइणी आहे, त उहा असांखे ईअं न लोभवश असां खाई छॾूं, त माया कहिड़े बि रूप में अची वेंदी। माया अर्थात असांजी कमी कमज़ोरियूं कंहिं न कंहिं प्रकृति व्यक्ति वैभवनि द्वारा असांजो एग्ज़ाम वठणु ईंदियूं। त बाबा चवनि था माया जीत वर्तमान जो टाइटल आहे, त हाणे अनुभव करो, जेतिरो लग्न ओतिरो निर्विघ्न रहंदो। अच्छा, हाणे हांगकांग वारे माण्हुनि ॿारनि सां बाबा ॻाल्हाइनि था, सदा हिकु ई लग्न में रहंदा आहियो, पंहिंजी हमजिन्स खे जगाइण जी लग्न रहंदी आहे। बाबा चवनि था पंहिंजे बिछड़े हुए परिवार जी माला में पिरोए हुए इहे ई लग्न रहंदी आहे। पंहिंजे बिछड़े हुए परिवार जी माला में असां पिरोइजी वञूं, इहे ई लग्न रहंदी आहे। इन जे सवाइ ॿियो कुझु बि कंदा आहियो उहो निमित मात्र न। हाणे असांखे हाणे बाबा चईंदा न मां पंहिंजी माला ठाहिणु आहियां, लौकिक में रहंदे न्यारा ऐं प्यारो रहणो, ठहिणो ब्रह्मण आहे, ठहिणो ब्रह्मणनि सां आहे, चुक्तू करिणो आहे अज्ञानी आत्माउनि सां, संबंध संपर्क सां बिल्कुलु पाणी जे मथां कीचड़ जे मथां कमल समान रहणो। लौकिक में बि असांखे दुनियादारी में अञा ताईं छो रहणो आहे, छो जो असांखे हिकु त हिसाब किताब चुक्तू करिणो आहे, ॿियो सेवा करणी आहे, है न। अञा ताईं कई ॿार त सभु कुझु छॾे करे बाबा जा ठही विया आहिनि हाणे, है न, सेंटर ते हिननि में, लेकिन कई ॿार अञा ताईं घर गृहस्थी में आहिनि। त हीअं न सम्झो कि असां हिते छो, हिते तव्हां सेवा जे लाइ आहियो, ईअं बि न कि असांजो कुझु हिसाब किताब आहे। चलो हिसाब किताब पूरो बि थी वञे, लेकिन सोचो तव्हांजो अगरि हिसाब किताब पूरो बि थी वियो त बि तव्हां घर में वेठा आहियो त सेवा अर्थ वेठा आहियो न। तव्हां घर गृहस्थी में रही करे माण्हू ईंदा मिलंदा, या घर गृहस्थी में रही करे बि असांखे बाबा जो ज्ञान ॾाढो सुठो अनुभव थी सघंदो आहे। छो जो बाबा जो ज्ञान आहे ई कंहिंजे लाइ, गृहस्थियुनि जे लाइ। बाबा पवित्र गृहस्थ आश्रम ठाहिणु आयो आहे, त अगरि घर गृहस्थी में बि रहो था, आसपास जूं ॻाल्हियूं थियनि थियूं, उन्हनि खे ॾिसो था, ॿुधंदे हुए बि बाबा जो ज्ञान बुद्धि में रहंदो त असांखे सम्झ में ईंदो इहा ॻाल्हि हीअं आहे। त बाबा चवनि था कि हाणे लौकिक में रहंदे न्यारो प्यारो ठहिणो आहे, ठहिणो ब्रह्मणनि सां आहे, चुक्तू करिणो आहे अज्ञाननि सां, संबंध संपर्क सां बिल्कुलु पाणी जे मथां कीचड़ जे मथां कमल समान रहणो। अहिड़ी स्थिति रहंदी आहे कि थोरो सो मोह आहे,
नष्ट मोह थियण जो तरीक़ो आहे पंहिंजी ज़िमेवारी न सम्झो। अॼु बाबा सुबुह जो वरदान बि ॾिनई न कि हिकु मां आत्मा पहिरियों पाठ ऐं लास्ट इन जो अभ्यास कंदासीं त परिणाम छा निकिरंदो? नष्ट मोह। नष्ट मोह ठहिण जो तरीक़ो आहे पंहिंजी ज़िमेवारी न सम्झो कि मुंहिंजी ज़िमेवारी आहे। ज़िमेवारी सम्झंदव त मोह थी वेंदो। ज़िमेवारी न सम्झो त नष्ट मोह थी वेंदो। छा सम्झणो आहे? निमित असांखे ये सेवा अर्थ कर्म करूं था। ये न सम्झो ये गृहस्थी मुंहिंजा ये ॿार ये संबंधी ज़िमेवारी आहिनि, न, ये मुंहिंजी सेवा आहे। त इन सां छा थींदो? नष्ट मोह थी वेंदो। ख़ुदि स्वयं खे बाबा जो ॿार सम्झो, वॾो न सम्झो। ॿार सम्झण था नष्ट मोह ठहे। मां केरु आहियां? बाबा जो ॿारु आहियां। पोइ स्त्री पुरुष वॾे नंढे सभिनि जो भान ख़तमु थी वियो न। तव्हां सदा ये यादि रखो, मां बाबा जो ॿारु आहियां। इहे ॾाढो सहज तरीक़ो आहे नष्ट मोह ठहिण जो। वॾो सम्झंदव त बाप भुलिजी वेंदा। ॿार सम्झण सां बाप जी यादि स्वतः ईंदी। हांगकांग जी धरनी घटि न आहे, फलीभूत धरनी आहे ऐं अनेक फल कढी सघंदा आहियूं। सिर्फ़ु शक्ति सेना महावीरनी ठही स्टेज ते अचो। अॼु सुबुह जो बि बाबा चयो न, असांजी शिकिल न शेरनी जीअं हुजे। मतिलबु ॾिसो, दुनिया में असांखे माण्हू कई माण्हू डिॼाइण बि ईंदा, उल्टो सुल्टो बि चईंदा, पर असांखे डिॼणो न आहे। बाबा चवनि था कि सिर्फ़ु शक्ति सेना महावीरनी ठही करे स्टेज ते अचो। ख़ुशी जो अखुट खज़ानो मिलियो आहे, हिन खज़ाने सां सदा खेलंदा रहो। यादि जो रिटर्न यादगार ठही करे ॾेखारियो। बाबा खे जो असां यादि कंदा आहियूं न, त यादि जो रिटर्न ऐं बाबा बि असांखे यादि कंदा आहिनि। हुनजो रिटर्न छा ॾियणो आहे? ख़ुदि खे यादगार ठाहियो। हाणे लंडन वारे ॿारनि सां बाबा ॻाल्हाइनि था, सॼे पंहिंजे खे लाइट हाउस माइट हाउस सम्झंदा आहियो। अनेक आत्माउनि खे अंधियारे सां रोशनी में लाइण इहे लाइट हाउस जो कर्तव्य आहे। कहिड़े अज्ञान अंधेरे सां कढणु। अगरि असां अनेक आत्माउनि खे, केॾो अज्ञान आहे न। ॾिसो, जीअं जीअं माण्हुनि जा त्योहार ईंदा आहिनि न, अगरि तव्हां हाणे असांखे पतो आहे स्वास्तिक जो मतिलबु छा आहे, त इहो अज्ञान आहे न। त कोई बि तव्हांजे संपर्क में अचे, कॾहिं उन्हनि खे स्वास्तिक जो अर्थ ॿुधायो भई, या कोई जीअं त्योहार हूंदो आहे या कुझु माण्हू प्रोग्राम थो करे त स्वास्तिक ठाहींदो ई आहे। उन जे बारे में जो अज्ञान आहे उहो चईंदा आहिनि उहो गणेश आहे। त हुननि खे ॿुधायो भई स्वास्तिक जो आहे न, हिन जा 4 भाग इहे ई आहिनि ऐं विच में हिकु संगम युग बि ईंदो आहे। त ईअं करे असां अज्ञान अंधेरो माण्हुनि जे जीवन मां ख़तमु करे सघंदा आहियूं न। लक्ष्मी नारायण जा, विष्णु जा 4 हथ छो आहिनि, महालक्ष्मी जा 4 हथ छो आहिनि। इहे त्योहार जो ईंदा आहिनि एॾा सारा, नवरात्रे, होली, दिवाली, हाणे त शुरू थी वेंदा जुलाई खां सभु त्योहार। त हीअं करे आए दिन कोई न कोई त्योहार थींदो ई आहे। माण्हुनि खे असां उन्हनि जे प्रोग्राम में बि वञो, तव्हां बि करो, घर में बि हिक ॿिए खे ॿुधायो भई हाणे सावन जो महीनो ईंदो, शिव जे मथां इहे छो चढ़ाईंदा आहियूं, शिव केरु आहे, साथ में इहे सभु छो वेठा आहिनि, सावन जो महीनो छो मल्हाईंदा आहियूं, बारिश जे समय छो ईअं शिव जो महीनो मल्हाईंदा आहियूं, शिव छा कंदा आहिनि अची करे। पोइ गणेश जो, कृष्ण जो, हाणे त सभु लाइन लॻंदी। त ईअं करे घर गृहस्थी में रही करे बि तव्हां हिक ॿिए खे
बाबा जो बि असांखे ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि न, इहे हिक ॿिए खे ॿुधाईंदा वञो, इन सां ई त अज्ञान दूरि थींदो न। त अज्ञान अंधेरो दूरि करण वारा लाइट हाउस ठही वेंदो। पोइ कंहिंखे शक्ति ॾियो, कोई दुखी आहे, सहन शक्ति न आहे, उनजे लाइ संकल्प करो ये सहनशील आत्मा आहे, ये जिद न करण वारी आत्मा आहे, ये क्रोध न करण वारी आत्मा आहे, ईअं उन्हनि में शक्ति भरो त माइट हाउस बि थी वेंदव। ॿियो कुझु थोरी आहे। लाइट हाउस माइट हाउस ठहिण जो तरीक़ो छा आहे? लाइट हाउस मतिलबु ईअं मौक़ो न ढूंढो कि असांखे बि कोई भाषण करण जो मौक़ो ॾिए, असां बि स्टेज ते करूं। ज्ञान त हिकु ई आहे, सभु माण्हू हिकु ई मुरली ॿुधंदा आहिनि। तव्हां बि रोज़ जी मुरली ॿुधा आहियो, सभई उहो ई ॿुधा आहिनि, हुन मां कोई न कोई पॉइंट कढो। सॼे ॾींहं में ॾिसो कॾहिं कॾहिं थींदो आहे न कि हा बाबा इहा अॼु असांखे ॿुधायो हुई, त उहो ॿियनि खे बि ॿुधायो कि हीअं हीअं असांखे अॼु ॿुधायो। त लाइट हाउस जो कमु करो, ॿियनि में शक्ति भरो। कंहिंखे ईअं न चओ हीअ त क्रोध कंदो ई आहे, हीअ त अहिड़ो ई आहे, हीअ त अहिड़ी आहे। उन में शक्ति भरो कि उहो बि बुराइनि खां मुक्त थिए, त माइट हाउस बि ठही वेंदो। त हर हिकु पंहिंजे खे लाइट हाउस अनुभव कंदो आहे, जहिड़ो बाप ओड़ो ॿार। त बाप जो धंधो उहो ई ॿारनि जो धंधो, त बाप दाता आहे त हर हिकु ॿार खे बि इहो ई लक्ष्य रखिणो आहे कि असांखे बि दाता ठहिणो आहे। वरदानी भूमि में पहुचण वारी आत्मा विश्व कल्याण जे निमित्त ठही सघंदी आहे। वरदानी भूमि ते पहुचण वारी आत्मा विश्व कल्याणकारी ठही सघंदी आहे। मधुबन में या मधुबन में न बि विया आहियो, घर गृहस्थी में बि ज्ञान ॿुधो त था, त हीअं माण्हुनि जो कल्याण करो। वीचारा केॾा परेशान आहिनि न, कम से कम ॿुधनि नथा त के न के रीति सां तरीक़ो ढूंढो। त बाबा चवनि था इहा अनुभव कंदा आहियो कि असां वरदानी भूमि ते पहुची विया आहियूं। नया नया छा सम्झंदा आहिनि, अहिड़ो भाग्य जो विदेश सां हिन भूमि, लंडन वारे ॿारनि सां बाबा ॻाल्हाइनि था न, बाबा चवनि था अहिड़ो भाग्य आहे जो विदेश सां हिन भूमि जा अधिकारी ठहिया आहियो। अहिड़ो भाग्य अञा ताईं भक्त माण्हू गायन कंदा आहिनि कि अहिड़ो भाग्य कॾहिं मिलंदो। ॾिसो विदेश वारे माण्हुनि पहचाने वरितो बाबा खे, जो विदेश में जो विदेशी रहंदा आहिनि। विदेश में कई भारतवासी बि आहिनि, लेकिन विदेश में जो विदेशी रहंदा आहिनि न, उन्हनि बि बाबा खे पहचाने। त बाबा चवनि था अहिड़ो भाग्य कॾहिं मिली वञे त अहिड़ो पंहिंजे खे भाग्यशाली अनुभव कंदा आहियो। बाप त हर हिकु ॿार खे पाण खां बि ऊचो ठाहींदा आहिनि, हिन करे ॿार खे चईंदा आहिनि सिरताज। अहिड़ो सिरताज पंहिंजे खे सम्झंदा आहियो। माया सां घबराईंदा त न आहियो, माया खे जन्म ॾियण वारा बि तव्हां आहियो। जॾहिं कमज़ोर थींदा आहियो त माया जन्म वठी वठंदी आहे। कमज़ोर न थियो त माया जो जन्म ई न थींदो। त कोई बि ॻाल्हि में असां हलचल में अचूं था, परेशान थियूं था, बाबा सां बुद्धि योग जो कनेक्शन टुटे थो, त मतिलबु ये असां ई माया खे जन्म ॾिनो आहे। उन ॻाल्हि खे असां जॾहिं कमज़ोर थींदा आहियूं त माया जो जन्म थींदो। त बाबा चवनि था न कमज़ोर थियो, न जन्म ॾियो, न घबरायो। माया जी थियण जो वरदान संगम ते बाप द्वारा मिलियो। इहो त अनुभव कंदा आहियो कि असां कल्प पहिरों वारा आहियूं। जॾहिं इहे यादि आहे असां कल्प पहिरों वारा आहियूं, त कल्प पहिरों छा कयो हुयो? कल्प जा विजयी आहियो न। इहे स्मृति रहे त कोई बि वॾी ॻाल्हि न लॻंदी। कल्प जा विजयी आहियूं न असां, त इहे स्मृति रहे त कोई वॾी ॻाल्हि न लॻंदी, सहज लॻंदी। ऑस्ट्रेलिया वारनि सां बाप दादा ॻाल्हाईंदा, पांडव सेना शक्ति सेना खे ॾिसी बाप दादा बि हर्षित थींदा आहिनि। ऑस्ट्रेलिया वारे ॿारनि सां बाबा ॻाल्हाइनि था, हर हिकु माया जी थियण जो दृढ़ संकल्प करो।
हाणे दृढ़ संकल्प करो, मां माया जीत आहियां, अर्थात मां कॾहिं बि कमज़ोर न थियण वारी आहियां। ये दृढ़ संकल्प करे सघंदा आहियो त मन में पक्को करो। श्री माया असांजी कमज़ोरी आहे, त बाबा चवनि था माया जी ठहिण जो दृढ़ संकल्प करो। सॼो ग्रुप चैलेंज करण वारो आहे। जॾहिं महावीरनी आहियो न, सभु पंहिंजी तक़दीर खे ॾिसी हर्षित रहो, त तव्हां सभिनि खे हर्षित ॾिसी अनेक दुखी आत्माएं सुखी थी वेंदी। ॾिसो, हिकु बाबा चवनि था, ॾिसो कोई बि माण्हू दुखी परेशान हूंदो आहे त कंहिं बि देवी देवताउनि जो हर्षित मुख चहिरो ॾिसी उहो दुख भुलिजी वेंदो आहे न, है न। त इन करे बाबा चवनि था, अगरि असांखे सम्झ में अची वियो कि असां ई आत्माएं आहियूं जेके माण्हू यादि था करनि। अगरि कोई सम्झो कंहिंजो दादा परदादा शरीर छॾे वियो हुजे, सम्झो हाणे रिसेंटली कंहिंजी माउ शरीर छॾे छॾी, है न, त उहो शरीर छॾे वई, हुनजी आत्मा वई। हाणे उहा ई आत्मा अगरि तव्हांजे घर में शरीर वठी करे अचे ॿियो संबंध में, ऐं तव्हां अञा ताईं पंहिंजी माउ जे लाइ रोयो था, जो बि माण्हू आहे, ऐं उहो हुनजी आत्मा तव्हांजे ई घर में हुन ॿार जे रूप में आहे, त ईअं ई आहे न भई, असां पहिरियों सतयुग में जो देव आत्मा आहियूं, उहो शरीर छॾे करे हाणे कलयुग में अची पहुचियूं आहिनि। अगरि असांखे निश्चय आहे त सोचो, हाणे अगरि असां जेतिरो ख़ुशि रहंदासीं न, त असांजी मूर्तियुनि जे द्वारा उन्हनि खे उहो ख़ुशी जा वाइब्रेशन मिलंदा। इन करे बाबा चवंदा आहिनि, कॾहिं बि बाबा छो चवंदा आहिनि कंहिंजे दुख में दुखी न थियो। छो जी अगरि असां दुखी थींदासीं न, त उन्हनि खे कहिड़ा वाइब्रेशन मिलंदा, दुख जा, त उन्हनि जो दुख जो लेवल वधंदो। ऐं अगरि तव्हां जेतिरो ॻाल्हि खे हल्को खणंदव, जेतिरो उन में पॉज़िटिव सोचंदव, जेतिरो हुननि खे पॉज़िटिव वाइब्रेशन ॾींदव, त उन्हनि जो दुख घटि थींदो आहे। त इन करे लक्ष्य रखो। बाबा चवनि था, असां ब्रह्मण आत्माउनि खे ख़ासि करे असांजो रोज़ु बाबा खे यादि करण वारी, बाबा जी मुरली ॿुधण वारी, बाबा जी श्रीमत ते हलण वारी आत्मायूं आहिनि, असांखे त रोज़ु ख़ुशी जो ॾींहुं मल्हाइणो आहे। छो जी असांजे द्वारा, असांजे जड़ चित्रनि द्वारा माण्हुनि खे उहो ख़ुशी अनुभव थिए थी। असां ख़ुशि रहंदासीं त असांजे आसपास वाइब्रेशन ख़ुशी जा थींदा वेंदा, त दुखी माण्हू बि उहो ख़ुशी जे वाइब्रेशन, उहो सुख जे वाइब्रेशन, उहो शांती जे वाइब्रेशन सां पंहिंजो दुख भुलिजी वेंदो। त बाबा इहे चवनि था कि सदैव पंहिंजी तक़दीर, इन करे कोई न कोई तरीक़ो ढूंढो। इहे ई अगरि तव्हां सदा यादि रखो कि हाणे असांखे भॻवानु मिलियो आहे, बाबा मिलियो आहे, ऐं मां बाबा सां उथां थी, वियां थी, खायां थी, पीयां थी, सदैव पंहिंजी तक़दीर खे ॾिसे हर्षित रहो, त असां सभिनि खे हर्षित ॾिसी अनेक दुखी आत्माएं सुख जो अनुभव कंदियूं। मतिलबु हीअं न, माण्हू दुखी आहे ऐं असां ख़ुशि था थियूं, उहो पोइ उल्टो खणी वठंदा आहिनि कॾहिं कॾहिं। लेकिन असांजे मन में उहो दुख जी ॻाल्हि न अचणी खपे, अरे वीचारी सां ॾाढो बुरो थियो, वीचारी खे फलाणे शरीर छॾे छॾे, इहे दुख जी फीलिंग न असांजे मन में न अचणी खपे। ॿाहिरां भले अगरि असां रो बि न, खिलो बि न, हिकदमि साइलेंस जहिड़ो मुंहुं हुजिणो खपे, लेकिन अंदरि छा हुजिणो खपे कि हर आत्मा पंहिंजो पार्ट वॼाए थी, उहा आत्मा वई, उहा बि सुखी थिए, हीअ बि सुखी थिए। असांजी ख़ुशी अनेकनि खे बाप जो परिचय बि दिलाईंदी। माण्हू ॾिसंदा त चईंदा न, भई एॾे दुख में बि तव्हां ख़ुशि छो आहियो। हा, पंहिंजे दुख में भले ई तव्हां कुझु बि खिलो करो, आराम सां ख़ुशि रहो, त
उहो माण्हू ॾिसी करे चईंदा की अरे हिनखे एॾो दुख ऐं हीअ एॾी ख़ुशि आहे। हिननि खे त ॾिस ॻाल्हि ई न, अगरि असां ॻाल्हि खे नंढो खणी करे जंप लॻाईंदासीं, अरे कोई ॻाल्हि कोन्हे, एतिरी त ॻाल्हि आहे हिन में, त ईअं थी वेंदो ईअं थी वेंदो। हर हिकु हलंदो फिरंदो म्यूज़ियम ठही वञे। जीअं म्यूज़ियम जो चित्र परिचय दिलाईंदे न, ईअं असांजो चैतन्य चित्र अनेकनि खे बाप जो परिचय ॾिए या प्राप्ति कराए। अहिड़ा सर्विसेबल ठहो, अहिड़ा सर्विसेबल ठहो। माण्हू सेंटर ते नथा अचनि, चित्र नथा ॾिसनि, त तव्हां पंहिंजे चहिरे द्वारा ॾेखारियो। हिमत ॾाढी सुठी रखी आहे। हाणे हिमत सां गॾु जो क़दम उठाईंदा आहियो उहो योग युक्त उठायो। पहिरियों ईश्वर जो मर्यादा प्रमाण आहे या न आहे, हर हिकु ॻाल्हि सोचो, उहा वेरीफाई कराए करे अमल में लाहींदा वञो, पोइ हिकु हिकु एग्ज़ाम्पल ठही वेंदो। ॿियो बि वाइदो ॿियो बि ज़्यादा फुलवाड़ी खे वधायो। हाणे बाबा चवनि था ॿियो बि ज़्यादा फुलवाड़ी खे वधायो, मतिलबु ॿिया आत्माउनि खे बि बाबा जो परिचय कंहिं न कंहिं रीति ॾींदा वञो। सभिनि खां सहज ॻाल्हि आहे, रोज़ु पंहिंजी ख़ुशी जो चहिरो रखो, अंदरि खां ख़ुशी हुजणी खपे। जीअं लक्ष्मी नारायण राधे कृष्ण जे चहिरे ते केॾी हल्की सी मुस्कान हूंदी आहे, हा हा हुई बि न, ये अंदरि ई ज्ञान चिंतन करे करे सदा मुस्कुराईंदा रहो। ये सभिनि खां वॾी सेवा आहे। न माण्हू चवंदा आहिनि असां त जॾहिं बि हिन सां मिलंदा आहियूं हमेशह ख़ुशि नज़र ईंदा आहियूं, केॾा संतुष्ट आहिनि, केॾा ख़ुशि आहिनि, केॾा टेंशन फ्री आहिनि, हिननि जो जीवन केॾो सुठो आहे। त बाबा चवनि था कि जीअं अॻिलो वर्ष सां हाणे वॾो गुलदस्तो ठाहियो आहे न, हाणे इन खां वॾो ठाहिणो आहे। कोई बि प्रकार जी परिस्थिति अचे उनखे पार करण जो सहज साधना बाप दादा खे पाण सां गॾु रखो। अगरि न त मुश्किल लॻंदो, केतिरो बि कोई निर्बल आहे लेकिन शक्ति सर्वशक्तिवान सां गॾु आहे त शक्तिशाली थी वेंदा न। असां सर्वशक्तिवान बाप सां गॾु आहियूं त असां शक्तिशाली थी वेंदासीं। त बाबा चवनि था कि केतिरो बि कोई निर्बल हुजे लेकिन बाबा सां गॾु रहंदो त शक्तिशाली थी वेंदो। अकेलो न सम्झो, हिकु हिकु आत्मा ॾाढी कमाल करे सघंदी आहे। जीअं दुनिया वारा ॿुधाईंदा आहिनि न कि हिकु हिकु सितारे में दुनिया आहे, हुन सितारे में त दुनिया न आहे, लेकिन तव्हां जो लकी सितारा आहियो न, हुन हिकु हिकु सितारे में दुनिया आहे, अर्थात पंहिंजी राजधानी आहे। कल्ह बि बाबा चई न माला ठाहियो, अॼु बि बाबा चवनि था कि असांजो सितारा आहियो न, तव्हांजो सितारा आहियो। तव्हांजे संबंध संपर्क में तव्हां द्वारा जीअं आत्माउनि खे बाबा जो परिचय मिलंदो, बाबा द्वारा कुझु न कुझु सुख शांति जो अनुभव थींदो। त जीअं त आहे न, उहा आत्माऊं असां द्वारा शक्तियूं थी वठनि। त हीअ थी वई पंहिंजी राजधानी। जीअं सम्झो तव्हां घर गृहस्थी में रहो था त तव्हां चईंदा भई असांजा इहे 2-3 ॿार आहिनि, है न, घर माण्हू जो बि आहे। अॼुकल्ह त माण्हू संबंध वधाए ई नथो, पंहिंजे बिरादरी ख़ानदान वारनि ते कोई ध्यानु ॾेई नथो, सभु पंहिंजे घर में पूरा आहिनि। बसि हिकु माउ पीउ, ॾाॾो ॾाॾी बि हुजे त ठीकु आहे, न त हिकु ॿार 2 ॿार, बसि 3-4 ॼणा। त हिन समय तव्हांजी दुनिया एतिरी आहे, लेकिन असां बाबा जा ॿार आहियूं न, त असांखे छा करिणो आहे, असांखे बाबा खे यादि करे स्वयं जी आत्मा में बि शक्ति वधाइणी आहे ऐं पूरी विश्व जी आत्माउनि में बि शक्ति ॾियणी आहे। हाणे असांखे ईअं न सोचिणो आहे असां हिननि जी छा वरी पैसा घुरंदा, वरी छा मदद करो। असांखे सभिनि जी कीअं मदद करणी आहे, सभिनि खे वाइब्रेशन, सुख शांति प्रेम आनंद जा वाइब्रेशन ॾियो। ज्ञान जी जेतिरियूं ॻाल्हियूं ॿुधाए सघंदा आहियो उहो ॿुधायो। त अगरि हुन सम्झो तव्हां घणी बि आत्माउनि खे पाण द्वारा बि लाइट माइट ॾिनी, ज्ञान शक्तियूं ॾिनियूं, त उहा तव्हांजी राजधानी थी।
मतिलबु सतयुग में तव्हां एतिरे माण्हुनि जा राजा ठहींदा। तव्हां हाणे सोचो, तव्हांखे पंहिंजी राजधानी ठाहिण जो मौक़ो मिलियो न। जीअं सोचो ब्रह्मा बाबा आया, ब्रह्मा बाबा खे त पूरो ब्राह्मण परिवार मञंदा आहिनि। ब्रह्मा बाबा त पूरे विश्व खे स्लाइट माइंड ॾींदा आहिनि, त पूरे विश्व ई ब्रह्मा बाबा खे के न के नाम रूप में यादि कंदा आहिनि। शिव बाबा खे त पूरी विश्व ई यादि कंदी आहे। त उअं ई जीअं जानकी ॾाॾी, गुलजार ॾाॾी, रतन मोहिनी ॾाॾी, प्रकाश मणी ॾाॾी, त हिननि केतिरनि जो जीवन ठातो, त उहे सभु आत्मायूं हिननि जी राजधानी में ईंदी। त तव्हां बि अगरि जेतिरनि जो हिन जन्म में पंहिंजे बाबा जे ज्ञान युग सां जेतिरनि जो बि जीवन ठाहींदव, उहे सभु माण्हू तव्हांजी राजधानी में ईंदा। त हिकु हिकु खे पंहिंजी राजधानी स्थापना करणी आहे। कुमारनि खे ॾिसो, बाप दादा हर्षित थींदा आहिनि कुमारनि खे ॾिसी। छो बाबा चईंदा आहिनि न, कुमारियूं त फ्री हूंदियूं आहिनि। कुमारियूं ॾाढी सर्विस में अॻियां वधी सघंदियूं आहिनि। हर हिकु कुमारी खे लक्ष्य रखिणो खपे कि मूंखे विश्व सेवाधारी ठहिणो आहे। छो कि कुमारियूं त फ्री आहिनि, उन्हनि खे न उहो बोझ न हूंदो आहे। शादी खां पोइ थोरो बंधन थी वेंदो आहे, बोझ थी वेंदो आहे न। इहे करो, इहे करो, ॾाढी संभाल वग़ैरह। इहे भले आहिनि 3-4 ई घर में, 3-4 ॼणा ई आहिनि, लेकिन अॼुकल्ह माण्हू टेंशन में ॾाढो अची वेंदो। त हर हिकु कुमारी खे लक्ष्य रखिणो आहे कि मूंखे विश्व सेवाधारी ठहिणो आहे। इहे लौकिक सर्विस त निमित मात्र आहे। लक्ष्य इहे रखो कि असां ख़ुदि जगी करे जगत खे जगाइण वारी ठहूं। ये कुमारियुनि जो संगठन बाप खे प्रत्यक्ष करे सघंदो आहे। त अॻिले वर्ष में विश्व कल्याणकारी जी स्टेज लॻल हुजे। अच्छा, कुझु अन्य पार्टियुनि सां बाप दादा ॻाल्हाइनि था। जीअं गयाना जी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। बाप दादा हर हिक खे दिलि तख़्त नशीन ॾिसंदा आहिनि। जीअं कोई ॾाढो प्रिय ॿारु हूंदो आहे ऐं सिकीलद लाडलो हूंदो आहे, त हुनखे कॾहिं हेठि धरनी या मिटी ते पांव न रखणु ॾींदा। त बाप दादा बि लाडले ॿारनि खे सदा दिलि तख़्त जे हेठि उतारणु न ॾींदा आहिनि, हुते ई विराजमान रखंदा आहिनि। हिन सां श्रेष्ठ स्थान ॿियो कोई न आहे। त सदा हुते ई रहंदा आहियो न, हेठि त न ईंदा आहियो न। जॾहिं कोई स्थान आहे ई न, त बुद्धि रूपी पांव ॿियो किथे टिकी सघंदो आहे। जॾहिं असांजो हिकु ई स्थान आहे मथे, त हाणे असांजी बुद्धि ॿियो किथे टिकी न सघंदी आहे। जॾहिं कोई स्थान आहे ई न, त बुद्धि हिकु जिते आहे उते ई टिकंदी न। यादि अर्थात दिलि तख़्त नशीन, अर्थात सदा असांजी बुद्धि बाप सां लॻी रहे। बाप दादा खे त निरंतर योगी ॿार आहिनि, उहे सदा साथ रहंदे उहे नज़र ईंदा आहिनि। बाप दादा खे त निरंतर योगी ॿार सदा साथ रहंदे उहे नज़र ईंदा आहिनि। सहयोगी आहिनि, मुश्किल त न लॻंदो आहे न। कोई बि परिस्थिति जो बि हलचल वारी हुजे, लेकिन बाबा चयो ऐं अचल थी वियासीं। कोई बि परिस्थिति केतिरी बि हलचल वारी हुजे, लेकिन बाबा चयो ऐं अचल थी वियासीं। त बाबा चइण में केतिरो टाइम लॻंदो? बाबा मतिलबु बाबा मुंहिंजो पीउ, दिलि सां चओ बाबा। कोई बि ॻाल्हि अचे, ॾिसो अहिड़ी ॻाल्हियूं पंहिंजे दिमाग़ में लिखी छॾियो कि जीअं हूंदा न, कोई बि ॻाल्हि थींदी आहे त चवंदा आहिनि फलानो फलाणे कोई तव्हांखे चई वञे, तव्हांखे जीवन में कॾहिं कोई तकलीफ़ हुजे त मूंखे यादि कजो, बसि हिकु फ़ोन कजोसि, मां सभु कुझु करे छॾींदमि। उहो बाबा चवनि था, भॻवानु तव्हांखे चए थो कि ॿार कोई बि परिस्थिति हुजे, कोई बि हलचल हुजे, बसि हिकु बार दिलि सां चइजो बाबा। ॿियो कुझु बि न चइणो, ॻाल्हि बि न ॿुधाइणी, बाबा ऐं अचल थी वियासीं। त बाबा चइण में केतिरो टाइम लॻंदो आहे? परिस्थिति जे संकल्प में हली वेंदा आहियो, त जेतिरो समय परिस्थिति जो संकल्प रहंदो आहे, ओतिरो समय मुश्किल लॻंदो आहे। अगरि कारण जे बजाए निवारण में हली वञो, त कारण ई निवारण ठही वेंदो आहे।
कारण जे बजाए अगरि निवारण में हली वञो, भई इहो कारण आहे, ऐं तव्हां अगरि शांती सां बाबा जी यादि में हुन कारण खे ॾिसंदव त कारण ई निवारण ठही वेंदो। ब्राह्मणनि जे अॻियां कोई परिस्थिति हूंदी न आहे, छोकी असां त मास्टर सर्वशक्तिवान आहियूं न। उन्हनि जे अॻियां इहा परिस्थिति चीटी समान बि न आहे। सिर्फ़ु थींदो छा आहे, जॾहिं कोई अहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि त उन समय उन कारण में समय लॻाए ॾींदा आहिनि। छो थियो, छा थियो, हाणे छा करूं, मूंखे त ईअं करिणो आहे, लेकिन ईअं त ईअं ॻाल्हि थी वई, हाणे छा करूं। हुन जे बजाए बाबा चवंदा आहिनि छो छा में फसी वेंदा आहिनि। उन्हनि जी बजाए इहे सोचो जो थियो उन में कल्याण भरियलु आहे, सेवा समायल आहे, त चेंज थी वेंदो न। जो जेको बि थियो उन में कल्याण समायल आहे, सेवा समायल आहे, त चेंज थी वेंदासीं। कॾहिं बि कोई ॻाल्हि अचे ऐं असां सोचूं न ईअं न ईअं थियणो खपे, त सोचो हिन में बि कल्याण आहे, हिन में बि सेवा समायल आहे। भल रूप सर्कमस्टेंसिस जो हुजे, लेकिन समाई सेवा आहे। अहिड़ो सोचण सां, हिन रूप सां ॾिसण सां सदा अचल रहंदमि। त हाणे मधुबन में छा मधुबन सां छा परिवर्तन करे वेंदो, सदा कंप्लीट, कोई कंप्लेन न अचे। हाणे तंहिंजी रिज़ल्ट आहे, हुनजो प्रमाण सुठो आहे। हाणे चारो ओर आवाज़ फैलाइण जो ॾाढो जल्दी प्रयत्न करो, छो जी हाणे समय पोइ इच्छा थींदी, हाणे समय आहे पोइ इच्छा थींदी, लेकिन सर्कमस्टेंसिस अहिड़ो हूंदो जो करे न सघंदो। त हाणे आवाज़ फैलाइण जी सेवा करणी आहे, ज्ञान ॾियण जी इच्छा आहे त ॾियो कंहिं न कंहिं रीति सां। पोइ समय न रहंदो, पोइ सर्कमस्टेंसिस अहिड़ा हूंदा जो असां ॾेई न सघंदासीं। हिन करे जेतिरो जल्दी थी सघे चक्रवर्ती ठही करे संदेश ॾींदा वञो, बीज बोईंदा वञो। लकी आयो जो ड्रामा अनुसार पंहिंजे जीवन सां, वाणी सां, कर्म सां, सर्व रीति सां सेवा करण जे निमित्त आहियो। अॻियां बि ठही सघंदा आहियो। बाबा चवनि था लकी आहियो जो पंहिंजे जीवन, वाणी ऐं कर्म सां, अगरि तव्हां कंदा आहियो त ख़ुदि खे लकी सम्झिजो कि तव्हां पंहिंजे जीवन सां, वाणी सां, कर्म सां सेवा कंदा आहियो। अॻियां बि ठही सघंदा आहियो। हर कर्म सां सभिनि खे ज्ञान जो स्वरूप ॾेखारे मिले, इहे ई विशेष लक्ष्य रखो, छो जी कर्म ऑटोमेटिक सभिनि जो अटेंशन खिचवाईंदा आहिनि। अगरि असां कर्म कंदासीं त ऑटोमेटिक सभिनि जो अटेंशन खिचवाईंदा आहिनि कर्म। प्रैक्टिकल कर्म हिकु बोर्ड जो कमु कंदो आहे न। वैसे त असां कंहिंखे चऊं माण्हू ॿुधंदा न ॿुधंदा, लेकिन असांखे जॾहिं कर्म कंदे उहे ॾिसंदा आहिनि न उहे ई, त जीअं हिकु कर्म असांजो बोर्ड जो कमु थी वेंदो आहे, पोइ माण्हू उहो कंदा आहिनि। कर्म ॾिसंदे ई सभिनि जो अटेंशन ईंदो कि अहिड़ा कर्म सिखलाइण वारो हिननि खे केरु, असां बि करो। त हाणे नवीनता छा कंदा, लाइट हाउस, माइट हाउस ठहो। हिकु स्थान ते रहंदे बि चारों ओर लाइट फैलायो त कोई बि उल्हाना न ॾिए। केतिरो नज़दीक लाइट हाउस हुयो, पोइ बि असांखे लाइट न मिली, है न। त हिकु त सभिनि खे ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहो, कंहिं न कंहिं रीति शक्ति वरदा रहो। ॿियो बाबा जो कर्म सिखलाइनि था, ओड़ा कर्म कंदा रहो। जर्मनी सां बाबा जर्मनी जे ॿारनि सां ॻाल्हाइनि था। जर्मना बाप दादा खे क्वालिटी पसंदि ईंदी आहे, क्वालिटी सुठी हुजे त क्वांटिटी ठही वेंदी आहे। महिनत कंदा हलो, सफलता जन्म सिद्ध अधिकार आहे। जर्मन जी धरनी द्वारा भी कोई विशेष कर्म ज़रूरु थियणो आहे। जर्मन जी धरती में अहिड़ा विशेष व्यक्ति आहिनि जो हिकु बि ॾाढो नाम बालो करे सघंदो।
जर्मनी में बाबा चवनि था कि अहिड़ा विशेष व्यक्ति आहिनि जो हिकु बि नाम बालो करे सघंदो आहे। हाणे बि छिपे हुए रतन आहिनि जर्मनी में। चारों ओर आवाज़ फैलायो त निकिरी ईंदा। हाणे बि सुठी महिनत कई आहे। ॿियो चारों ओर फैलायो। इहे ई लक्ष्य रखो। अॻिले वर्ष ग्रुप ठाहे करे लाहिणो आहे। वारिस क्वालिटी आहे। वारिस क्वालिटी जो लक्ष्य सां सफलता। ॾिसो तव्हां कंहिंखे बि ज्ञान ॾियो था, कोई बि तव्हांजे ॻाल्हियुनि खे ॿुधे थो सम्झे थो त बाबा खे ॿुधायो, बाबा ॾिसो हिन आत्मा खे तव्हांजो ज्ञान सुठो थो लॻे, पोइ हुनखे अॻियां वधायो, पोइ बाबा खे ॿुधायो। लक्ष्य सां सफलता थी ई वेंदी। सुठो आहे। ॿियो सभु संकल्प छॾे हिकु संकल्प में रहो। मां कल्प कल्प जी विजयी आत्मा आहियां। विजयी मुंहिंजो जनम सिद्ध अधिकार आहे। त सफलता आहे ई सफलता। संकल्प कयो, सफलता मिली। इन करे ज़्यादा न सोचो। प्लान ठाहियो, लेकिन कमल फूल समान हल्का रहो। सोचो, कयो, समाप्त। जेतिरो हिकु संकल्प में रहंदा ओतिरो टचिंग सुठी थींदी। असांजो बुद्धि रूपी एंटीनो सिधा बाबा सां जुड़ियल हुजे। कयो, संकल्प कयो, प्लान प्रैक्टिकल में लायो, समाप्त। सभु बाबा खे ॾेई छॾियो। सफलता असफलता जेतिरो हिकु संकल्प में रहंदो ओतिरो टचिंग निकिरंदी थींदी, मिलंदी रहंदी। ज़्यादा संकल्प कंदा आहियूं न त जो ओरिजिनल बाप जी मदद आहे उहो मिक्सअप थी वेंदी। त ज़्यादा संकल्प न करो। हिन करे हिकु ई संकल्प में मां बाबा जी, बाबा मुंहिंजो। त मां निमित आहियां। हिन संकल्प सां सफलता प्राप्त अवश्य थी। मां निमित आहियां। इन संकल्प सां सफलता अवश्य प्राप्त थींदी। त हाणे सिधा सोचो कि मां निमित आहियां। मां बाबा जी, बाबा मुंहिंजो। चक्रवर्ती ठहो त सुठो गुलदस्तो तयारु थी वेंदो। क्वांटिटी भले न हुजे, ज़्यादा मतिलबु क्वांटिटी ज़्यादा ॿार न हुजनि, लेकिन जर्मन जी धरनी सां हिकु बि निकिरी वञे त नाम बालो थी वेंदो। त भले ई तव्हां 3-4 माण्हुनि खे ज्ञान ॾियो न ॾियो, लेकिन हिकु बि माण्हू खे ॾियो न, उहा बि आत्मा अहिड़ी क्वालिटी वारी आत्मा कढो। सभिनि खे ॾींदा वेंदव तॾहिं त पतो लॻंदो न कि क्वालिटी वारी आहे या न आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।